الله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وما محمد إلا رسول قد خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وقال الله تبارك وتعالى وما أرسلناك إلا رحمة للعالمين وقال في مقام آخر وما أرسلناك إلا كافة للناس وقال في مقام آخر
कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिक्मह वइन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफ़ुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम वक़ाल फ़ी मक़ामिन आख़र इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। हर किस्म जी हमद सना वॾाई वाखाणी तारीफ़ अकेले अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ बेहिसाब बेशुमार लातादाद अणखुट अणगणिया दुरूद ऐं सलाम हुजनि आख़िरी नबी सय्यदुल अंबिया ख़ातमुन नबीयीन प्यारे मिठड़े सुहिणे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दस से मेहरबान साथियो, मुझो अवांजो बल्कि हर मुसलमान जो यो अक़ीदो यो नज़रियो आहे ऐं हुअण बि घुरिजे यकीनन त हिन काइनात में हिन धरती ते हिन ज़मीनी तारीख़ दुनियावी तारीख़ में अल्लाह रब्बुल आलमीन बेशुमार मखलूक़ात ख़ल्क़ी को तइदाद कोन्हे को अंदाज़ो कोन्हे को तसव्वुर कोन्हे हींअर केतिरी मखलूक मौजूदु आहे इहो बि अंदाज़ो कोन्हे क़यामत ताईं केतिरी मखलूक अचणी आहे इन जे बि का वेझे ताईं बि को अंदाज़ो को तख़मीनो को तसव्वुर या को अंदेशो बि कोन्हे। क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो सभिनी जो अक़ीदो ईमान तमामु इंसानियत खे अल्लाह रब्बुल आलमीन गॾु कंदो पर जेको अक़ीदो नज़रियो मुंहिंजो अव्हांजो आहे उहो इहो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन वटि तमामु तर मखलूक में आला अरफा मकाम में एहतराम में शान में अज़मत में फ़ज़ाइल में मनाक़िब में रुतबे में मर्तबे में दर्जे में जेका अज़मत जेका फ़ज़ीलत प्यारे पैगंबरनि जे सरदार आख़िरी नबी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका अज़मत आहे यकीनन इहा ॿिए कंहिंजे हिसे में न आहे। इहो हर कंहिंजो अक़ीदो आहे, इहो हर कंहिंजो नज़रियो आहे। पैगंबर सगोरा खोड़ आया अज़मतूं क़ुरान मजीद जे हिकु हिकु पहलू खे उजागर कंदा हलूं पर वक़्त जी पूरी पाबंदी कंदे चंद गुज़ारिशात जेके हिकिड़े उनवान ते ज़िक्र कयूं था आऊं अमी उन अज़ीम पैगंबर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं जंहिं पैगंबर जे मुतालिक़ अल्लाह साईं पैगंबरनि खां हलफ़ वठे वाइदो वठे मीसाक वठे रब इन अंदाज़ में बि तज़किरा करे व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्म सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुन लिमा मअकुम। रब तो फरमाए पैगंबरनि खां वाइदो वरितो वियो हलफ़ वरितो वियो अमी पैगंबर सगोरा अवां खे नुबुवत मिले अवां खे हिकमत मिले अवां खे ॾाहप सुगड़ाइप मिले अवां खे दानिशमंदी मिले अवां खे सुन्नत मिले अवां खे रिसालत मिले अवां सभई पैगंबर हुअण जे बावजूद वाइदो अवां खां इहो वरितो थो वञे आख़िर में हिकिड़ो पैगंबर ईंदो अमी पैगंबर हुअण जे बावजूद उन पैगंबर ते ईमान
आणींदो ऐं सिर्फ़ ईमान आणण ताईं ॻाल्हि महदूद कान्हे का, बल्कि गॾो गॾु तव्हां लतुमिनुन बिही वलतंसुरुन, तव्हां ताईद बि कंदो। ॿी जाइ ते फरमाए वतुअज़्ज़िरू वतुअक्किरू, एतिराम बि कंदो, इज़त बि कंदो। पोइ तव्हां मुख़्तलिफ़ बयान ॿुधंदा रहंदा आहियो, पढ़ंदा रहंदा आहियो। 15हों सीपारो, 15हें सीपारे जो नालो सुभान अल्लज़ी, सूरत जो हिकिड़ो नालो बनी इसराइल, ॿियो सूरत जो नालो अल इसरा आहे। सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल लज़ी बारकना हौलहू। रब साईं सैर कराए, मेहमान केरा मोहम्मद मुस्तफ़ा सम, मेज़बान केरा अल्लाह रब्बुल आलमीन। अहिड़ी मेहमान नवाज़ी, अहिड़ी ज़ियाफ़त, अहिड़ो सैर, अहिड़ी सियाहत, अहिड़ी अज़मत, अहिड़ो रुतबो कंहिं पैगंबर जे हिसे में न आयो जहिड़ो मोहम्मद मुस्तफ़ा जे हिसे में आयो आहे। पैगंबर सगोरा अल्लाह गॾु करे बुखारी शरीफ़ पढ़ी वठो, मुस्लिम शरीफ़ पढ़ी वठो, या मेराज जे वाक़े सां निस्बत में को तफ़सीली मुदल्लल ऐं मुस्तनद मोतबर को किताब पढ़ी वठो, तव्हांखे तफ़सीली तज़किरो मिली वञे। बैतुल मक़दिस जे अंदरि, जंहिंखे पाण बैतुल मुक़द्दस बि उर्फ़ आम में चऊं, बैतुल क़ुदुस बि चऊं, मस्जिद अक़सा बि चऊं, क़िबला अव्वल बि चऊं, अल्लाह ज़माने जो मोहताज कोन्हे, अल्लाह ज़राए जो मोहताज कोन्हे, अल्लाह असबाब जो मोहताज कोन्हे, अल्लाह वसाइल जो मोहताज कोन्हे, अल्लाह वक़्तनि जो मोहताज कोन्हे। अल्लाह उते जमा करे पैगंबरनि खे अॻिते केरु वधे, इमामत केरु कराए, अॻवाणी केरु कराए, तमाम तर पैगंबर सगोरा मौजूद आहिनि। तफ़सीली ख़िताब, तफ़सीली हदीसूं ॿुधंदा आहियो। उन्हनि जलीलुल क़दर अंबिया कराम मझां अॻिते केरु वधे कोन पियो। को ईअं कोन पियो चए सीनियर आहियां, तजर्बेकार आहियां। किथे अबुल अंबिया, किथे अबुल बशर, या नूह अलैहिस्सलाम, या इब्राहिम अलैहिस्सलाम खलीलुल्लाह आहे। सुलेमान अलैहिस्सलाम हुकूमत मिले, सल्तनत मिले, हवा ताबे कई वञे, जिन्नात खे ताबे कयो वञे। अल्लाह रब्बुल आलमीन पखियुनि जी ॿोली अता करे सम्झनि था। उल्लिमना मंतिक तैर, क़ुरान मजीद पढ़ो, वाक़िया पढ़ो। ही के ड्रामा, ही के कहाणियूं, ही के आखाणियूं, ही के मुख़्तलिफ़ क़िस्म जा नाविल, अफ़साना, दास्तान, आखाणियूं, इहे कोन्हनि के हीअ अल्लाह जो कलाम आहे। जंहिं कलाम जे मुतलिक़ मुंहिंजो अवांजो हर मुस्लमान जो अक़ीदो आहे। रब क़ुरान मजीद में तज़किरा कया, वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा, अल्लाह खां वधीक ॻाल्हि में केरु सचो हूंदो। ॿी जाइ ते फरमाए वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला, अल्लाह खां वधीक गुफ़्तगू में केरु सचो हूंदो। टीं जाइ ते फरमाए फबि अय्यि हदीसिन बअदहु युमिनून, अल्लाह जी गुफ़्तगू, अल्लाह जे कौल खां पोइ भला कहिड़ी ॻाल्हि ते एतबार कंदा। चौथी जाइ ते फरमाए अल्लाह नज़्ज़ल अहसनल हदीस, ॻाल्हियूं, गुफ़्तगू, कलाम, मयार, उहे सभई पंहिंजी जाइ ते हूंदा, पर अल्लाह रब्बुल आलमीन जे कलाम खां वधीक को ख़ूबसूरत, को हक़ानियत वारो, को सदाकत वारो, को अदालत वारो कलाम ई कोन्हे को। आऊं अवी अंदाज़ो लॻायूं पैगंबरनि जा वाक़िया मौजूद, पर अॻिते केरु कोन पियो वधे। जिब्रील अर्ज़ करे मोहम्मद मुस्तफ़ा सां अॻिते वधनि। इमामुल अंबिया, ॿिया पैगंबर ईमान बि आणनि पिया, ताईद बि कनि पिया, एहतराम बि कनि पिया। ॻाल्हि हिते ख़तम कोन पई थिए, वाक़ियो हिते इख़्तिताम कोन्हे, सफ़र जी तकमील कोन्हे का, बल्कि शुरूआत आहे। मेराज हिकिड़ो मौजज़ो कोन्हे, मेराज मौजज़नि सां भरपूर आहे। ऐं मौजज़ो चइबो छा खे आहे? अल्लाह जे तरफ़ां उहो अमर थिए थो, पैगंबर जी ज़ात, पैगंबर जी तैलीम, पैगंबर जी उन निस्बत सां आहे, पर उन जो इख्तियार कंहिंखे आहे? सूरह ज़ुमर पढ़ो, सूरह मोमिन पढ़ो। अल्लाह साईं मौजज़े जे लाइ मुख़्तलिफ़ इस्तिलाहूं ज़िक्र कयूं। क़ुरान मजीद में फरमाए वमा कान लिरसूलिन ऐं यअतिय बिआयतिन इल्ला बिइज़्निल्लाह। आयत, आयात जा लफ़्ज़, किथे बुरहान जा लफ़्ज़, किथे मुबसिरा जा लफ़्ज़, किथे बय्यिना जा लफ़्ज़, इहे सभई इस्तिलाहूं मौजज़े सां रिलेटेड आहिनि, उन सां ताल्लुक़ ऐं वाबस्तगी में आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मौजज़ो अल्लाह कंहिं पैगंबर खे ॾे बि थो, इहो छा आहे? इल्ला बिइज़्निल्लाह। अक़ीदनि जी इस्लाह कंदा हलो, इहो इख्तियार कंहिंजो आहे? अल्लाह रब्बुल आलमीन जो। अज़मत कंहिंजे हिसे में थी अचे? पैगंबरनि जे हिसे में थी अचे। हिकिड़ा अलॻि अलॻि उनवान जेकर छेड़ींदा वञूं, ॾिसंदा वञूं, तहक़ीक़ या इशारतन अर्ज़ कंदो हलां, तमाम पैगंबरनि जा मौजज़ा जेकी क़ुरान मजीद में बयान थिया, तमाम पैगंबरनि जा मौजज़ा इंतिहाई मुस्तनद, मोतबर ऐं मेहमान नवाज़ उलमा कराम हिते मौजूद आहिनि। ऐं शागिर्द हुअण जे नाते आज़माइश ख़ातिर, इम्तिहान ख़ातिर, पंहिंजी परख जांच या पंहिंजी तैलीम खे वधाइण ख़ातिर अर्ज़ कंदो हलां, सभिनी पैगंबरनि जा उहे सभई मौजज़ा गॾायो। उन खां कई भेरा वधीक मौजज़ा अकेले मोहम्मद मुस्तफ़ा खे अल्लाह से अता कया आहिनि।
सभिनी पैगंबरनि जा मौजज़ा गॾायो, जेका मालूमात मुयसर आहे, जेका मालूमात दस्तियाब आहे, उन खां कई भेरा वधीक अल्लाह रब्बुल आलमीन मौजज़ा अता कया मोहम्मद मुस्तफ़ा संगे। हिजरत मौजज़नि सां भरपूर आहे, मेराज मौजज़नि सां भरपूर आहे, रसूल अकरम जी ज़ात मौजज़नि सां भरपूर आहे, रसूल अकरम जी तइलीम मौजज़नि सां भरपूर आहे, रसूल क़िस्म जी इताअत सां निस्बत में जेकी क़िस्म जी नसीहत आहे मौजज़नि सां भरपूर आहे। पर आऊं अहीं ॾिसंदा हलूं उन प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा सां महबत केतिरी, ख़ुसूसियतूं केतिरियूं, ख़साइस केतिरा आहिनि, सिफ़तूं केतिरियूं आहिनि, ख़ासियतूं केतिरियूं आहिनि, इम्तियाज़ी ॻाल्हियूं केतिरियूं आहिनि। रब तज़किरा ईअं बि कया, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, रसूल करीम अव्हां खे तमाम जहाननि जे लाइ असां रहमत बणाए करे मोकिलियो आहे। सिर्फ़ अरबनि जे लाइ न, सिर्फ़ कुरैश वारनि जे लाइ न, सिर्फ़ बनी हाशिम वारनि जे लाइ न, सिर्फ़ मके वारनि जे लाइ न, सिर्फ़ उन ज़माने वारनि जे लाइ न, सिर्फ़ अरबी ॿोली ॻाल्हाइण वारनि जे लाइ न, तमाम तर जहाननि जे लाइ अमीं रहमत आयो। कंहिं पैगंबर जे हिसे में अहिड़ा जुमला कोन था अचनि, कहिड़ा? पढ़ो क़ुरान मजीद, वमा अरसलनाक इल्ला काफ़तल लिन्नास। पहिरीं अल्लाह जो तरीक़ोकार छा रहियो? पैगंबर बबूस करणो आहे, निबूअत रिसालत ॾियणी आहे, इलाइक़े जे लाइ अलॻि पैगंबर, ॿोली वारे जा अलॻि पैगंबर, ॻोठ वारे जा अलॻि पैगंबर। पर हिकिड़े हिकिड़े घर में ॿ ॿ टे टे पैगंबर। पर जेकॾहिं तारीख़ी रिवायतूं इसराइलियात जे हवाले सां माज़ी जी जेका तारीख़ खे ॾिसूं, हिकिड़े हिकिड़े इलाइक़े जे अंदरि 50-50 पैगंबर, 100-100 पैगंबर। पर हेॾा पैगंबर जंहिं महिल मोहम्मद मुस्तफ़ा सम आहे, हाणे ज़बान जी शर्त ख़तमु आहे, हाणे ॿोली जी शर्त ख़तमु आहे, हाणे ज़माने जी शर्त ख़तमु आहे, हाणे इलाइक़े जी शर्त ख़तमु आहे, हाणे रंग, नस्ल, जिन्स, उमिरि, तक़ाज़ा, इहे सभई शर्तूं ख़तमु आहिनि। मोहम्मद मुस्तफ़ा सम अव्हां खे तमाम तरह इंसान जे लाइ असां पैगंबर बणाए करे मोकिलियो आहे। अव्हां खां ऐलान था करायूं, कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। मोहम्मद मुस्तफ़ा ऐलान करे ॿुधा, ऐं समूरी इंसान जे लाइ अव्हां सभिनी जे लाइ पैगंबर बणाए करे मोकिलियो वियो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा सम हाणे इहे बि ऐलान पिया थियनि, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व ख़ातमुन नबिय्यीन। अरबनि जे अंदरि हिकिड़ी रस्म जे तौर ते हिकिड़ो रवाज हुयो, जेकॾहिं केरु ॿिए जो औलाद पाले, जेकॾहिं पुट न्याणी पाले थो न, पोइ पालियल जेको पुट हूंदो आहे, जेको पाले थो, वरी वल्दियत उन ॾांहुं सॾींदा हुआ, यानी कंहिं ॿिए जो पाली, हाणे वल्दियत उन जे तौर ते आहे। वाक़ियो इन पेराए में, इन पसे मंज़र में सूरह अहज़ाब में अल्लाह तज़किरो पे कयो। हाणे ज़ैद रज़ियल्लाहु तआला सहाबी रसूल आहे, रसूल कम पालियो आहे, परवरिश कई अथसि, यानी ज़बानी तौर ते पुट करार ॾिनो आहे। हाणे माण्हुनि छा कयो, ज़ैद खे असल वल्दियत ॾांहुं न, बल्कि उहो ई जेको हुन वटि आम हुयो। ऐं अॼु असांजे मुआशिरे में बि, ऐं ग़ालिबन ऐं तहक़ीक़ सां, तजर्बे सां या रुसूख़ सां ॻाल्हि कयां थो, असांजे मुआशिरे में बि पालियल जी वल्दियत, वरी जेकॾहिं वल्दियत मालूम कोन्हे का, या अहिड़े का मामला हूंदा आहिनि पेचीदा क़िस्म जा, उहे हिकु अलॻि ॻाल्हि आहे। पर ॼाणी वाणी उनजी वल्दियत उन ॾांहुं निस्बत में कई वेंदी आहे। अल्लाह उन ॻाल्हि में पे चयो, उदऊहुम लिआबाइहिम हुवा अक़सतु इंदल्लाह। असल जेका वालिद आहिनि, निस्बत उन ॾांहुं प्यार कयो, मोहबत कयो, पालियो, परवरिश कयो, तरबियत कयो, इहे सभई शयूं पंहिंजी जाइ ते, पर वल्दियत जेका हूंदी उहा हूंदी। इन पेराए में, इन पसे मंज़र में अल्लाह साईं चयो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम। मोहम्मद मुस्तफ़ा अव्हां मां कंहिं मर्द जो वालिद कोन्हे को, वलाकिन रसूलुल्लाहि व ख़ातमुन नबिय्यीन। अल्लाह जो पैगंबर आहे, पैगंबर त ॿिया बि खोड़ आया, पर ख़ातमुन नबिय्यीन कंहिंजे हिसे में कोन आयो आहे। वरी अव्हां इन निस्बतनि में खोड़ ॻाल्हियूं ॿुधियूं। रब थो फरमाए, ही मोमिननि खे प्यारो केतिरो आहे, महबत केतिरी था कयो, प्यार केतिरो था कयो, चाहतूं, महबतूं, ताल्लुक, वाबस्तगियूं, ॾोरापा हिक ॿिए खे ॾींदा आहियूं। यार फिलाणे कोन निभायो, असां तन मन धन कुर्बान कयो, कॾहिं शाइरी में, कॾहिं नसर में, कॾहिं गज़ल में, कॾहिं हिक ॿिए खे न्यापा ॾोरापा ॾींदा आहियूं। यार फिलाणे सां वॾी मोहबत हुई। कॾहिं कॾहिं त सस्तो अंदाज़ जेकॾहिं ज़िक्र कजे, हाँ पे फाटो फिलाणे जे लाइ। पर यादि रखो मुस्लमानो, पैगंबर जी ॻाल्हि आहे। पढ़ो क़ुरान मजीद, अन्नबिय्यु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। रब थो फरमाए, मोमिननि खे मोहम्मद मुस्तफ़ा केतिरो प्यारो हुजे, मोहबतूं तोरींदा आहियो, मोहबतनि खे पालींदा आहियो, ज़िक्र कंदा आहियो। पर यादि रखो, मोमिननि खे मोहम्मद मुस्तफ़ा उन्हनि जी जाननि खां बि वधीक प्यारो हुजे। रसूल करीम बि फरमायो, बुखारी
बुखारी शरीफ़ जी रिवायतूं, मुस्लिम शरीफ़ जी रिवायतूं ॿुधंदा आहियो, ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। फरमाई अवां मां एसी ताईं मोमिन कोन था थी सघो सही केसी ताईं जेसी ताईं पंहिंजे वालिदैन खां वधीक महबत कयो कंहिंसां, मोहम्मद मुस्तफ़ा सां। सिर्फ़ वालिदैन थी सघे पुट औलाद वधीक प्यारा हुजनि, व वलदिही मतां कंहिंखे शक शुबो को गुमान हुजे, को सुवाल उलझी पवे, फरमाई न पंहिंजे बचड़नि खां बि वधीक महबत कयो मोहम्मद मुस्तफ़ा सां। पर किथे लिस्ट खणो त फिलाणे सां बि मोहबत, फिलाणे सां बि मोहबत, फिलाणो मुंहिंजो फेवरेट आहे, पसंदीदा आहे, तालुक आहे, फरमाई वन्नास अजमईन पूरी इंसानियत खां बि वधीक जेसी ताईं मोहम्मद मुस्तफ़ा सां महबत न कंदो एसी ताईं तव्हां मुकम्मल मोमिन नथा थी सघो। रब बि इहो ई तज़किरो कयो, अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। रसूल करीम सां सम्झो जेके घर वारियूं आहिनि न उहे मोमिननि जूं अमड़ियूं आहिनि, मायरूं आहिनि। अहले बैत जा तज़किरा ॿुधो, रसूल करीम जे घराणे जा तज़किरा ॿुधो, पढ़ो क़ुरान मजीद, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुम रिजस अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। 22 सिपारे जो टाइटल छा आहे? वमन यकुनुत, नालो छा आहे? वमन यकुनुत, सूरत अहज़ाब। वमन यकुनुत मिनकुन लिल्लाहि व रसूलिही व तअमल सालिहा। रसूल करीम जी जेके घर वारियूं आहिनि, रब दो क़ुरान मजीद में ज़िक्र करे उन्हनि मां जेका बि नेकी जो अमल करे थी, रब तो फरमाए अजुर बीणो मिलंदो, अजुर डबल मिलंदो। छो? मोहम्मद मुस्तफ़ा जूं घर वारियूं आहिनि। पढ़ो क़ुरान मजीद इहा ई सूरत, फरमाए या निसा अन्नबी लस्तुन्न का अहदिम मिनन निसा। रसूल करीम जूं घर वारियूं अव्हां जो जेको मक़ाम आहे उहो ॿिए कंहिंजी घर वारी जो उहो मक़ाम कोन्हे को। रसूल करीम जो घराणो उहो अज़ीम अहले बैत, रसूल करीम जूं घर वारियूं हुजनि, रसूल करीम जा पुट हुजनि, रसूल करीम जूं धीअरूं हुजनि, रसूल करीम जा ॾोटरा हुजनि, रसूल करीम जूं ॾोटरियूं हुजनि, रसूल करीम जा सौट हुजनि, रसूल करीम जा चाचा हुजनि, रसूल करीम जूं पुफियूं हुजनि। जंहिं जंहिं बि ईमान आंदो आहे पैगंबर जे घराणे जे लाइ 2 शर्तूं आहिनि। हिकु त जिस्मानी रिश्तो जेको आहे उहो रत वारो रिश्तो, उहो बिरादरी रिश्तो जेको घर भाती जो हूंदो आहे उहो त आम तौर ते आहे, पर गॾो गॾु ईमान जो रिश्तो बि हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं ईमान जो रिश्तो न आहे, चाहे केॾो बि रत जो रिश्तो हुजे, उहो अहले बैत में शामिल न हूंदो। पढ़ी ॾिसो क़ुरान मजीद, तब्बत यदा अबी लहब व तब, तर्जुमो वञी पढ़ो, आहे त मिटी, आहे त चाचो, ईमान जो रिश्तो कोन्हे। पढ़ो क़ुरान मजीद, नूह अलैहिस्सलाम पुट जे मामले में रोए थो, इल्तिजाऊं थो करे, रब थो फरमाए तव्हांजे अहल खे आऊं बचाईंदुसि। हू रोई करे मिंथूं थो करे पुट खे, बचड़ा कलमो पढ़ल आहे जो अज़ाब पियो अचे, पुट नथो मञे। अकल, राय, दिमाग़, तजर्बा, मुशाहिदा, सआवी इला जबल यासिमुनी मिनल मा। बाबा ही सैलाब ही बोडूं ही ईंदा रहंदा आहिनि। पहाड़ी इलाइक़ो आहे, मथे चढ़ी वेंदुसि, कुझु ॾींहंनि खां पोइ पाणी हलियो वेंदो, वरी लही ईंदासीं। पाण बि हदीस जे साम्हूं, आयत जे साम्हूं इहा अकल, ॾाहिप, सुगड़ाइप, तजर्बा, मुशाहिदा, मजबूरियूं, मसलहतूं ज़िक्र न कंदा कयूं। हा, कमियूं कोतायूं हूंदियूं, ख़ताऊं हूंदियूं। हिते नूह अलैहिस्सलाम जे मामले में अल्लाह चयो इन्नहु लैस मिन अहलिक, पुट ज़रूर आहे तुंहिंजो, रत वारो रिश्तो ज़रूर आहे, पर तुंहिंजो अमल हुन वारो कोन्हे को। हाणे इन्नहु अमलुन गैर सालिह, इन पुट जो अमल उहो कोन्हे तो अहले बैत में शामिल कोन्हे को। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो रसूल करीम जे बारे में मालूमात केतिरी आहे, चंद इशारा सिर्फ़ तव्हां ज़िक्र कंदा हलूं। नालो केॾो प्यारो आहे, केॾो मिठड़ो आहे, केॾो सुठड़ो आहे, केॾो सुहिणो नालो आहे, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यकीन कयो तजर्बे ख़ातिर अव्हां खां इम्तिहान कोन थो वठां, न मुंहिंजो इख्तियार आहे, न इल्मी कदबुत, न जिस्मानी कदबुत। अव्हां इंतिहाई तजर्बेकार वेठा आहियो, दुनिया जा लाहा चाड़ा ॾिसो वेठा आहियो। ऐं अवी थोरो पंहिंजे पाण खां तसली ख़ातिर पुछा कयूं, ॻोठनि जा ॻोठ वञो, शहरनि जा शहर वञो, मस्जिद जे मजमे में बीह करे चओ घणनि माण्हुनि खे इन प्यारे सुठड़े मिठड़े नाले जी माना जी ख़बर आहे? ॾुखियो सुवाल त कोन्हे न, जुमिलो को मुंझी त कोन पियासीं न। नालो छा आहे? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माना छा आहे? घणनि माण्हुनि खे ईंदी हूंदी, इम्तिहान कोन पिया वठूं, पर असां पंहिंजे पाण खां थोरो पुछा त कयूं, दीन इस्लाम सां महबत त आहे, सिखियासीं छा, ही ज़िंदगियूं किथे गुज़ारियूंसीं? ईअं कोन्हे को एतिरा बेवकूफ़ कोन आहियूं, कॾहिं कॾहिं थी ॾेखारींदा हूंदासीं, अलॻि ॻाल्हि आहे। हक़ीक़ी में एतिरा सादा या एतिरा चरिया बि कोन हूंदासीं,
सब शइ सम्झूं था, पर छा आहे तवजह कान्हे का, संजीदगी कान्हे का, मयार कोन्हे का। पर अल्लाह कारण अपील थो कयां, अहिड़ियुनि मजलिसनि जो रुख कयो जिते तव्हांखे क़ुरान मजीद, जिते तव्हांखे हदीस, जिते तव्हांखे अहले बैत, जिते तव्हांखे सहाबा कराम या इल्मी अंदाज में मुस्तनद मालूमात मिले, जिते तासुब न हुजे, जिते साड़ न हुजे, जिते जहालत न हुजे, जिते दुनियावी शयूं न हुजनि। अल्लाह कारण हिते आऊं अमी आया आहियूं न, हिक ॿिए ते थोरो कोन्हे को, कंहिं ते को थोरो करण कोन आया आहियूं। ही अल्लाह रब्बुल आलमीन शाल क़बूल करे छॾे मुंहिंजी अव्हांजी हाज़िरी। रसूल अकरम जी ज़िंदगी मुबारका कहिड़ी ॿोली ॼाणींदा आहियो? सिंधी ॻाल्हायूं था, सराइकी ॻाल्हायूं था, पंजाबी हूंदी, बलोची हूंदी, ब्राहवी हूंदी, या वरी तव्हांखे पंजाबी ॿोली हूंदी, उर्दू ॿोली हूंदी, अंग्रेज़ी पढ़िया लिखिया वेठा आहियो, कंहिं ज़बान में जंहिंमें तव्हां मामला तय कंदा आहियो, अल्लाह कारण चवां थो घटि में घटि उन ज़बान जे अंदर ई रसूल अकरम जी तइलीम जे बारे में सिखियात हासिल करे वठो। रसूल अकरम जी ज़िंदगी मुबारका, केतिरी ज़िंदगी, रसूल अकरम जूं अज़मतूं छा, नुबुवत मिलण खां अॻु वारी ज़िंदगी बि पाकीज़ा आहे, नुबुवत मिलण खां पोइ वारी ज़िंदगी पाकीज़ा आहे। पढ़ो क़ुरान में जी लअमरुक इन्नहुम लफ़ी सकरातिम यामहून, अल्लाह कसम सां तज़किरा करे मुंहिंजी अव्हांजी ज़िंदगी जे हिकिड़े ॾींहुं जा, हिकिड़े कलाक जा, हिकिड़े मिंट जी बि ज़मानत कोन्हे का। ऐं अमी ख़ताउनि में, मफ़ादनि में, ग़लतियुनि में ॾींहुं राति ग़र्क़ लॻा पिया आहियूं। हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा जिस्मानी तौर ते पाकीज़, रूहानी तौर ते पाकीज़, अखलाकी तौर ते पाकीज़, माशी तौर ते पाकीज़, मुआशरती तौर ते पाकीज़, जंहिंजी रहणी सहणी पाकीज़। जेकॾहिं रसूल अकरम कावड़ जे हालत में आहिनि तॾहिं बि ज़बान मुबारका मां निकिरे त सवाइ हक़ जे ॿी का ॻाल्हि न निकिरे। रसूल अकरम पंहिंजनि में हुजनि, ख़ुशी में हुजनि, तॾहिं बि रसूल अकरम जी ज़िंदगी जी ज़मानत अल्लाह जे तरफ़ां। रसूल अकरम परावनि में हुजनि, दुश्मननि जे साम्हूं हुजनि, रसूल अकरम घर में हुजे, ॿाहिरि हुजे, ज़िंदगी जे हिकु हिकु नुक़्ते, हिकु हिकु मयार, ॾींहुं हुजे, राति हुजे, सफ़र हुजे, हज़र हुजे, ज़मानतूं कंहिंजे तरफ़ां? अल्लाह जे तरफ़ां आहिनि। ॻाल्हाए तॾहिं बि ज़मानतूं अल्लाह जे तरफ़ां। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा। रसूल अकरम खे पगघर अचे, उहा पगघर बि एॾी ख़ुशबूदार हुजे जो दुनिया जी का सुगंध, दुनिया जी का महक, दुनिया जी का हुबकार, दुनिया जी का अतर, दुनिया जी का परफ्यूम, दुनिया जी का खुशबू मोहम्मद मुस्तफ़ा जे पगघर जो मुक़ाबलो न करे सघे। रसूल अकरम खे मौजज़ा, रसूल अकरम जेकॾहिं ज़बान मुबारका ते आंगुर मुबारक हणे ऐं कंहिं परेशान हाल सैदना अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे या ॿिया सहाबा कराम जन अख में सूर आहे, तकलीफ़ आहे, रब जो मौजज़ो ॾे, लुआब मुबारक जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन शिफ़ा ॾेई छॾे। आंगुर मुबारक रसूल अकरम पाणी जे उन थांव में विझे, पाणी जे अंदरि बरकत अची वञे। ही बुखारी शरीफ़, ही मुस्लिम शरीफ़, हदीस जे अंदरि किताबनि में तव्हां हवालात पढ़ो, वाक़ियात पढ़ो। खीर जो हिकिड़ो प्यालो मिले, सैदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु बुखायल आहे, बुख तमाम शिद्दत जी आहे, नज़र प्याले ते आहे, खीर जे प्याले मां नंढे वॾे जी बुख न थी वञे। पर जेकॾहिं कुझु बि कोन्हे त प्यालो बि सभु कुझु, भला कुझु हां झल थी पवंदी, पंहिंजे मुहावरे में चऊं, पंहिंजी लोक गुफ़्तगू में चऊं, उहो प्यालो मिले बि सही, हथ में बि अचे, पर आज़माइश ख़तमु कोन्हे। अबू हुरैरा ही प्यालो वठ, हाणे पंहिंजे भाइरनि खे प्यारणु शुरू करे छॾ। यानी पाण पंहिंजे मुआशरे में इन खे पंहिंजे अंदाज़ में जेकर सम्झण जी कोशिशि कयूं, इन खां बहितर हो जो प्यालो न मिले हा, आसरो त न हुजे हा, हथ में मिलियो आहे, पर ही प्यालो ॾे केरु पियो? प्यारो पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा। अल्लाह बरकतूं करे, अल्लाह मौजज़ा करे। अबू हुरैरा पंहिंजे साथियुनि खे प्यारणु शुरू करे। ईअं कोन्हे जो ड्रम भरियो पियो हो, ईअं कोन्हे जो मट भरियो पियो हो, ईअं कोन्हे जो को कूलर भरियो पियो आहे ऐं उन प्याले हिकिड़े मां जाम प्यारींदा विया ऐं मामिलो हलंदो रहियो। न, खीर जो उहो ई प्यारो आहे, प्यारींदो वञे, प्यारींदो वञे। 70 खां मथे सहाबा कराम पी वञनि ऐं अल्लाह रब्बुल आलमीन बरकत उहाई रखे। अबू हुरैरा हाण तूं पी। अबू हुरैरा पीअण शुरू करे, जल्दी जल्दी में शुरू पियो करे। अबू हुरैरा अञा पी, अबू हुरैरा अञा बि खीर जो प्यालो पीए पियो। ही मुर्शिद अहिड़ा ॾिठो, अहिड़ा के क़ाइद ॾिठो, अहिड़ा के अॻवान ॾिठो, अहिड़ा के उस्ताद ॾिठो। ही मोहसिन इंसानियत आहे, ही मुअल्लिम काइनात आहे, ही सय्यदुल अंबिया आहे, ही ख़ातमुन नबिय्यीन आहे। ही इंसानियत जे लाइ एॾी महबत रखण वारो, एॾो दर्द ऐं तड़प रखण वारो अबू हुरैरा खे प्यारींदो वञे। मामिलो आकड़े ताईं पहुचे, हलक ताईं पहुचे, हिते थो पहुचे। रसूल करीम सां प्यारा महबूब साईं, हाणे मामिलो हिते पहुची वियो आहे। हाणे का गुंजाइश
कोन बची आहे, अबू हुरैरा प्यालो मूंखे ॾे। हाणे अबू हुरैरा प्यारो वरितो, हाणे रसूल अकरम पाण पीअण शुरू कयो। ॿुधायो किथे आहे इंसान जो उहो मंशूर हिन जे साम्हूं हूंदो? अहिड़ा मंज़र हूंदा, अहिड़ियूं मोहबतूं हूंदियूं? ही मोहम्मद मुस्तफ़ा समय ऐं अवीं अहिड़े पैगंबर जा उम्मती आहियूं, माण्हुनि खे तबलीग थो करे। अॼु अवीं मज़हबी तबिको सभई पंहिंजो जाइज़ो वठूं। अॼु असांजो किरदारु छा आहे? अॼु असांजो रवैयो छा आहे? असां माण्हुनि सां कीअं मेल जुल रखूं था? नमाज़ ईअं पढ़ो जीअं मोहम्मद मुस्तफ़ा पढ़ी चऊं था न, रोज़ा ईअं रखो जीअं मोहम्मद मुस्तफ़ा दसिया, हज जुमरा ईअं कयो जीअं रसूल अकरम तैलीम ॾिनी आहे। ख़ुशियूं, ॾुख, सुख, दीन, मयार छा आहे? मोहम्मद मुस्तफ़ा सम। तबलीग बि ईअं कयो, रवैया बि ईअं रखो, किरदार बि ईअं रखो, पेश बि ईअं कयो जीअं मोहम्मद मुस्तफ़ा सम आहे। तड़प हुआ पढ़ो क़ुरान मजीद, सूरह शुअरा पढ़ो, सूरह कसस पढ़ो, सूरह कहफ पढ़ो। हिकिड़ो ई तव्हांखे बुनियादी मंज़रनामो मिले, फलअल्लक बाखिउन नफ्सक अला आसारिहिम इल्लम युमिनु बिहाज़ल हदीस असफा। रसूल अकरम उहो दर्द रखंदा हा, रसूल अकरम उहा तड़प रखंदा हा। उहा तड़प, उहो दर्द रसूल अकरम जी तबियत में, रूहानियत में, दिली तौर ते रसूल अकरम सदमे जी हालत में हलिया विया आहिनि। कहिड़ी ॻाल्हि ते? सदमो छाजो आहे? परेशानी छाजी आहे? गणती छाजी आहे? अंदर मां गणती खाए छो पई? पढ़ो न क़ुरान मजीद में। रब तो फरमाए सूरह कहफ जी जेका आहे तव्हांजे साम्हूं पढ़ियमि, ॿियनि लफ़्ज़नि में सूरह शुअरा में बि तव्हांखे साॻियो बयानु मिलंदो, मफ़हूम साॻियो मिलंदो। रसूल करीम अवां ॾींहुं राति सोचे सोचे पंहिंजे पाण खे एॾो परेशान, एॾो बीमार खणी कयो आहे, सदमे गणती में आयो। ही माण्हू मोमिन छो नथा थियनि? मुस्लमान छो नथा थियनि? अल्लाह रहम करे। अॼु पंहिंजो हाल छा आहे? पंहिंजो हाल छा आहे? ही मुस्लमान छो आहिनि? पंहिंजो हाल इहो आहे त फलाणो मुस्लमान छो आहे, फलाणो छो आहे, फलाणो छो आहे। आऊं ई आहियां। इहे तबियतूं ख़तम कयो, अचो अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान ॾांहुं, अचो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़िंदगी मुबारक ॾांहुं। रसूल करीम हिदायत अल्लाह तो फरमाए मां पाण वटि रखी आहे। पैगंबर जे ज़िम्मे छा आहे? हिदायत पहुचाइण। अवीं आख़िरी पैगाम सिर्फ़ निस्बत में ज़िक्र कयो आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक। रबिउल अव्वल बि खोड़ गुज़रिया, साल बि खोड़ गुज़रिया, किथां बि तव्हांखे सीरत जो किताब मिले। सीरत मां मुराद इस्तिलाही ॻाल्हि पिया कयूं, रसूल करीम सल्लल्लाहु जी विलादत खां वेंदे रसूल करीम जी वफ़ात ताईं जी जेका मालूमात आहे न, उन हवाले सां ॻाल्हि पिया कयूं त सीरत जो किताब मिलेव, कहिड़ी बि ॿोली में मिलेव, किथां बि मिलेव। अल्लाह कारण पढ़ण ॼाणो था पढ़ो, ॿुधण ॼाणो था ॿुधो। रसूल करीम जी ज़िंदगी कीअं गुज़री? रसूल करीम जा आख़िरी ॾियारा छा हुया? अलाह फलाणो माण्हू बीमारी में वियो, यार फलाणो माण्हू बिल्कुलु ठीकु हो, चाक चङो भलो, कल्ह मिलियो आहे, को चए थो सुबुह मिलियो आहे, को चए थो हींअर थोरी देरि अॻु में फलाणी जाइ ते मिलियो हो। कंहिंजा अलविदाई ॾियारा, कंहिंजूं मोकिलाणियूं, उहे नसीहतूं, उहे पारतूं, उहे वसियतूं, सभई ॻाल्हियूं कयूं था। प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा जा अलविदाई ॾियारा छा हुया? ज़िंदगियूं गुज़रियूं। को मस्जिदनि मां ॿुधूं, मिंबरनि तां ॿुधूं, किताबनि जी सूरत में अचूं, तहरीर जी सूरत में अचूं, कचहरी जी सूरत में अचूं, सुवाल जवाब जी सूरत में अचूं। यकीन कयो रसूल करीम जी ज़िंदगी जो हिकु हिकु ॾींहुं, हिकु हिकु लम्हो क़ीमती आहे। पर अलविदाई ॾियारा यकीनन उते पैगाम केॾा हुआ, नसीहतूं केॾियूं, पारतूं केॾियूं, उहे अज़मतूं चाहूं, पंहिंजे घरवारनि सां कचहरियूं कहिड़ियूं, साहबा सां कचहरियूं कहिड़ियूं, पंहिंजे दुश्मननि ताईं पैगाम कहिड़ा ॾिना। इहो सिर्फ़ु अवां ताईं पैगाम ॾेई वियो आहियां। अल्लाह कारण आऊं बि अहीं बि मुस्तनद उलमा जी सूरत में, किताबनि जी सूरत में, क़ुरान मजीद जी सूरत में, हदीस जे किताबनि जी सूरत में अवां जंहिं महिल पढ़ंदव न, अवां खे पंहिंजा ग़म, ॾुख, दर्द, तकलीफ़ूं सभु विसरी वेंदियूं, जेतिरियूं तकलीफ़ूं मोहम्मद मुस्तफ़ा सम कयूं। उहे नसीहतूं जंहिं महिल ॿुधंदव न, पंहिंजे प्यारनि सां कचहरियूं पे कई, ॾोहिटनि सां कचहरियूं पे कई, जीअ में जायूं पे ॾिनई, भाकुर पे पातई, खेॾंदे हज़रत हसन, हज़रत हुसैन रज़ियल्लाहु ताला अनुमा हुजे, या वॾी धीउ मां जेका न्याणी उमामा रज़ियल्लाहु ताला अना ॾोहिटी आहे न, निमाज़ जी हालत में जेकॾहिं पुठनि ते सुवार थी वञे, सजदा ड्रिगा थी वञनि, अरबनि खे ॿुधायो पियो वञे, जंहिं न्याणी सां तव्हां नफ़रतूं कयो था, जंहिं धीअरनि सां तव्हां नफ़रतूं कयो था, इन मुआशिरे में रसूल करीम आया, पर रसूल करीम फरमाए विया, सम्झाए विया, ॿुधाए विया त न्याणी जेका आहे अज़मत आहे, रहमत आहे, उन सां मोहबत कबी कीअं, उहे मोहबतूं करे बि ॾेखारे विया। अलविदाई हज जो ख़ुतबो हुजे, या अलविदाई पारतूं हुजनि, या रसूल करीम बीमार थी पिया,
सीरत जो को बि किताब पढ़ंदो, क़ुरान मजीद पढ़ंदो, उते तव्हांखे वफ़ा जा लफ़्ज़ मिलनि, मौत जा लफ़्ज़ मिलनि, हलक जा लफ़्ज़ मिलनि, तवफ़नीअ जा लफ़्ज़ मिलनि, अजल जा लफ़्ज़ मिलनि। इहे क़ुरान मजीद में पैगम्बरनि जे लाइ असां इस्तेमालु कया। हदीस जे किताबनि में टाइटल उनवान मिलनि तव्हांखे। अहिड़े तरीक़े सां सीरत जो जितां बि किताब वठंदो न, रसूल करीम जी ज़िंदगी पूरी जेका बयानु कई वई हुजे, केरु बि बयानु करे, पर उते तव्हांखे पूरो सरकारी सिलेबस हुजे, प्राइवेट हुजे या किथे मकतब फ़िक्र जो हुजे, रसूल करीम जी पूरी ज़िंदगी बयानु थींदी त पोइ उन में इहे सॼा मंज़रनामा ज़िक्र थींदा जेकी कुझु ॿुधायोसीं इन वक़्त जे अंदरि पंहिंजी इस्लाह ख़ातिर ख़ासि तौर ते। पोइ बिलउमूम अवां ॿाहिरनि ताईं या उलमा जी ख़िदमत में जेके ॻाल्हियूं पेश कयूं आहिनि, ख़ालिस इस्लाह ख़ातिर अल्लाह रब्बुल आलमीन सोचणु, सम्झणु, एहसास पैदा करणु, रसूल करीम सां हक़ीक़ी महबत, उन जी इताअत करणु, उन ते ज़िंदगी गुज़ारण जी अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।